मकई जे संगनि या दाणनि में सिहत लाइ अनेक फ़ाइदा हूंदा आहिनि। उहे सिहत लाइ शानदार हिफ़ाज़ती खुराक हुजनि था। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त जेके माण्हू संगनि जो इस्तेमालु कंदा आहिनि उन्हनि में ब्लड शुगर ऐं इंसुलिन जो मिक़दार मुनासिब हद ताईं कंट्रोल थी वेंदो आहे। अॼु असां मकई जे संगनि जा 5 अहिड़ा फ़ाइदा ॿुधाईंदासीं जेके शायदि ई तव्हां कॾहिं ॿुधा हुजनि। इंसान जे हाज़मे वारे निज़ाम लाइ मकई इंतिहाई फ़ाइदेमंद आहे। उनखे खाइण सां कब्ज़ी ख़तम थियण सां गॾु पेट जा मसइला नाहिन थींदा। जेकॾहिं तव्हां पंहिंजे वज़न ते ज़ाब्तो रखणु चाहियो था त चांवर खाइण बदिरां मकई खे तरजीह ॾियो। मकईअ मां मिलंदड़ प्रोटीन जे करे थोरे ई वक़्त में तव्हांजे वज़न में वॾी लाथ अची वेंदी। मकई विटामिन जी खोट जो शिकार माण्हुनि ऐं रत जी खोट वारी बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि जा मसइला हल कंदी आहे। संगनि में आयरन जो घणो मिक़दार जिस्म खे मज़बूत बणाइण में पंहिंजो अहम किरदार अदा करे थो। मकई जे संगनि में विटामिन बी जो हिकु क़िस्म फोलेट मौजूदु हूंदो आहे, जंहिंजे करे रत में अहिड़ियूं शयूं पैदा नाहिन थींदियूं जेके दिलि जी बीमारियुनि खे जनम ॾियनि थियूं। जिन खाधनि में फोलेट मौजूदु हूंदो आहे उहे दिलि जी सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। मकई जा संग अखियुनि जी रोशनी वधाइनि था ऐं सुस्त कमज़ोर जिस्म खे ताक़त मुहैया करे चुस्त ऐं फुर्त बणाईंदा आहिनि। मकई जो तेल जिस्म ते हणण सां जिस्म जा मुख़्तलिफ़ सूर बि ख़तम करे सघजनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk